नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा गुज़िरियल ॾींहुं फैज़ मोहम्मद बंडो वारे इलाइक़े में संगावती तकरार तां करूस बिरादरी जे ॿिनि धुरनि विच थियल जेड़े जे नतीजे में क़तल कयल चइनि ॼणनि मां राजा करूस जो लाश जंग मां हथ जॾहिं सैफल पुट फतेह शेर जो लाश सिंधु दरिया मां हथ जॾहिं त ॿिनि ॼणनि नज़र मोहम्मद ऐं सिराज पुट फतेह शेर करूस जे लाशनि जी सिंधु दरिया में ॻोल्हा जारी। इतला ते फैज़ मोहम्मद बंडो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची क़तल थियलनि जा लाश कणाए पीर जो ॻोठ अस्पताल मुंतकिल करे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया। जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी है। जवाबदारनि 3 पुट ऐं 1 पोटो क़तल करे लाश सिंधु दरिया में फिटो करे छॾिया आहिनि, पर पुलिस कंहिं बि क़िस्म जी मदद न कई है। मक़तूलनि जे लाशनि जी ॻोल्हा पंहिंजी मदद पाण तहत करे रहिया आहियूं। हिन वधीक चयो त अॻु बि जवाबदारनि असांजा 2 माण्हू क़तल कया हुआ, जंहिंजो फ़ैसिलो बि थियल हो, पर उन बावजूद जवाबदारनि असांजा नौजवान क़तल करे ज़ुल्म करे असांजो घर उजाड़े छॾियो है, पर हिन वक्त ताईं को बि जवाबदार गिरफ्तार न थियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।